जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार, हिन सेगमेंट में पाण ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं मुख़्तलिफ़ तकनि जे हवाले सां। सो 2018 में सूरत छा रही ऐं 2024 में उन्हनि तकनि में छा सूरत आहे। सो अॼु पाण जंहिं ज़िले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो आहे ज़िलो जामशोरो। ऐं ज़िले जामशोरे में क़ौमी असैम्बली जो जेको आहे हिकु ई तक आहे। ऐं 2018 जो जेकर ज़िक्र कयूं त हिन क़ौमी असैम्बली जे हिन तक, तॾहिं हिन जो तक जो नालो हो या नंबर हो NA 233। NA 233 जामशोरे ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हो सिकंदर अली राव पोटो साहब जेके आहिनि उहे कामयाबु थिया हुआ ऐं उन्हनि 1,33,500 वोट खया हुआ। ऐं ॿिए नंबर ते रहिया हुआ SUP जा जेके सरबराह बि आहिनि ऐं उम्मीदवार हुआ हिन तक ते सैयद जलाल महमूद शाह साहब। उन्हनि 81,250 वोट जेके आहिनि उहे खया हुआ ऐं ॿिए नंबर ते रहिया हुआ जलाल महमूद शाह साहब। 9 टोटल जेके आहिनि से उम्मीदवार हिन तक ते मैदान में लथल हुआ। क़ौमी असैम्बली जो जेको ही तक आहे जामशोरे वारो ऐं सूबाई जेके तक आहिनि जामशोरे में उन ते पाण हलंदासीं इरफान महबूब साहब ॾांहुं। त इरफान साहब, सूबाई तकनि ते छा सूरत हाल रही हुई? क़ौमी असैम्बली वारे तक ते 2018 में पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली। जामशोरे में सही सूबाई 3 तक आहिनि टोटल। 2018 जो जेको शेड्यूल आहे या 2018 जी जेका तकबंदी हुई या 2018 जा जेके इलेक्शन कमीशन जे हिसाब किताब सां वेबसाइट खां जेके नतीजा मिलिया आहिनि त कुल 3 सूबाई तक आहिनि जामशोरो जो आहे। ऐं टिनीअ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबु थी, वॾे सुठे ज़बरदस्त मार्जिन सां कामयाबु थी। PS 80 खां सूबाई तकनि जी शुरूआति थिए थी। PS 80, PS 81 ऐं PS 82 हीअ 3 सूबाई तक आहिनि जेके जामशोरो जा आहिनि। सभ खां पहिरियां पाण PS 80 जो जाइज़ो वठंदासीं त 2018 जे चूंडुनि में PS 80 ते छा सूरत हाल रही। त पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी समेत कुल 19 उम्मीदवारनि हिन में हिसो वरितो हो, जंहिंमें आज़ाद उम्मीदवारनि जो बि हिकिड़ो मोचार वांगुरु शामिलु हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुराद अली शाह साहब 50,467 वोट खणी PS 50 ते कामयाबु थियो हो, जॾहिं त SUP यानी सिंध यूनाइटेड पार्टीअ जो सैयद जलाल महमूद शाह साहब 21,913 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त आई। 3 नंबर ते आज़ाद उम्मीदवार हुयो फ़हीम ख़ासकेली साहब, जंहिं 2,108 वोट खया ऐं अहिड़ी रीति बाक़ी जेके आज़ाद उम्मीदवार हुआ उन्हनि खे बि सभनि जे हिसाब में वोट पिया। PS 81 जी पाण ॻाल्हि कयूं त 2018 में पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं आज़ाद उम्मीदवारनि समेत कुल 10 उम्मीदवारनि हिसो वरितो हो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज्ञानू मल 34,927 वोट खणी PS 81 ते कामयाबी हासिल कई, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ ख़ान 26,975 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त आई। साॻी तरह PS 82 ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मलक असद सिकंदर 40,602 वोट खणी कामयाबु थियो हो, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सिकंदर अली शोरो 36,012 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त आई। PS 82 ते पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुत्तहिदा मजलिस अमल, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, PSP ऐं GDS समेत कुल 13 उम्मीदवारनि हिसो वरितो हुयो। हीअ 3 तक हुआ नसीर साहब जामशोरो जे ज़िले जा, जामशोरो ज़िले जा 3 सूबाई तक जंहिं ते पाकिस्तान पीपल्स सिकंदर पार्टी शोरो जेकर ॾिसूं हाणे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार खणे पियो 40,000, त हुननि बि 31,000 वोट खया हुआ। मतिलबु हिकिड़ो सुठो उते ज़ोर में उते हिकिड़ो, हा बिल्कुलु, हिकिड़ो इतिहाद बि उते ठहियो हो ऐं उनखे बि मुख़्तलिफ़ धुरियुनि उतां जे सपोर्ट कई पिए। सो 2024 में उते छा सूरत हाल आहे जामशोरे में, असांजा रिपोर्टर आहिनि इरफान बलोच साहब जामशोरे में। कोशिशि रहंदी त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी सघे त 2024 में जेका हींअर करंट सिचुएशन आहे उहा मालूम करे सघूं त क़ौमी असैम्बली जे हिन तक ते हींअर छा सूरत हाल आहे ऐं जेके सूबाई तक आहिनि उते सूरत हाल छा आहे, कहिड़ियुनि कहिड़ियूं पार्टियूं जेके आहिनि कहिड़ियूं उहे मैदान में लथल आहिनि ऐं उन्हनि पार्टियुनि कहिड़ा जेके पंहिंजा उम्मीदवार आहिनि उहे मैदान में लथा आहिनि से इहे जेके तफ़सील हूंदा उहे असीं मालूम कंदासीं इरफान बलोच साहब खां। क़ौमी असैम्बली जे तक ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई हुई 2018 में ऐं 3 जेके सूबाई तक हुआ उन्हनि ते बि पीपल्स पार्टी खे कामयाबी मिली हुई। मुंहिंजे ख़्याल पाण दादूअ ते हलूं जेसीं ताईं इरफान बलोच सां पंहिंजो राब्तो थिए। जी, जेकर क़ौमी तक जी शुरूआति कयूं था। हा, दादू में जेकर ॾिसूं था त दादू में क़ौमी असैम्बली जा जेके आहिनि उहे 2 तक आहिनि ऐं 2018 जी जेका सूरत हाल रही हुई जेकर पाण ॻाल्हि ॿोल कयूं त NA 234 जेको आहे दादू जो क़ौमी असैम्बली जो हीउ तक जेको आहे
इरफान अली लगारी साहब जेके आहिनि उहे कामयाब थिया हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार उन्हनि 95,891 वोट हासिल कया हुआ ऐं ॿिए नंबर ते रहिया हुआ लियाकत अली जतोई जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार हुआ ऐं उन्हनि 82,658 वोट जेके आहिनि उहे हासिल कया हुआ। करीम अली जतोई जेके हुआ इंडिपेंडेंट हुआ, उन्हनि 1440 जेके आहिनि टोटल वोट खया हुआ। 6 जे लॻभॻि जेके उम्मीदवार हुआ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उहे हिन तक ते इलेक्शन में उन्हनि हिसो वरितो हो। मुतहदा मजलिस अमल बि हुई ऐं बाक़ी जेके उम्मीदवार हुआ उहे आज़ादु उम्मीदवार हुआ। क़ौमी असेंबली जे हिन तक ते इहा सूरत हाल हुई ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं ॾिसूं त दादू जो जेको ॿियो क़ौमी असेंबली जो तक आहे उहो हो 2018 दौरान NA 235 ऐं NA 235 ते बि 8 जेके आहिनि से उम्मीदवार मैदान में लथल हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार रफ़ीक अहमद जमाली जेको आहे 81,215 वोट हासिल करे कामयाबी माणी हुई ऐं ॿिए नंबर ते रहिया हुआ करीम अली जतोई जेके बि जतोई फैमिली जा ई फ़र्द आहिनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उन ज़माने में ई उम्मीदवार हुआ। उन्हनि खे 63,032 वोट मिलिया हुआ ऐं मीर जान मोहम्मद ख़ान पंवर जेके हुआ आज़ादु उम्मीदवार हुआ। दादू में पंवरनि जो जेको वोट बैंक आहे उहो बि काफ़ी आहे ऐं काफ़ी मैटर करे थो। उन्हनि बि 19,906 वोट जेके आहिनि मीर जान मोहम्मद ख़ान पंवर जेके आहिनि उहे हासिल कया हुआ। सो ही हुई सूरत हाल 2018 में क़ौमी असेंबली जा जेके दादू जा ही 2 तक आहिनि NA 234 ऐं NA 235। सो हींअर उते छा सूरत हाल आहे क़ौमी असेंबली ते उन ते बि ईंदासीं। जेके सूबाई तक आहिनि इरफान साहब उन जा डिटेल अव्हां वटि हूंदा। जी बिल्कुलु, दादूअ में कुल 4 सूबाई तक आहिनि ऐं 2018 जे आम चूंडनि में 4 तकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी हुई ऐं सभ खां पहिरियां PS 83 अचे थो, वरी बाद में PS 84 अचे थो, PS 85 अचे थो ऐं पोइ वरी PS 86 अचे थो। पाण जेकॾहिं PS 83 जी ॻाल्हि कयूं त 2018 जे चूंडनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत टोटल 17 उम्मीदवारनि हिसो वरितो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अब्दुल अज़ीज़ जोणे जो 51,999 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो एहसान अली जतोई 38,011 वोट खणी सघियो हो ऐं खेसि शिकस्त आई। एहसन अली जतोई साहिब जो नालो आहे, एहसान मां करे वियो सॉरी, एहसन अली जतोई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो 2018 में PS 83 ते कैंडिडेट हुयो। PS 84 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत कुल 16 उम्मीदवारनि हिसो वरितो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो फयाज़ अली बुट 42,218 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सदाकत अली जतोई 40,352 वोट खणी सघियो ऐं खेसि शिकस्त आई। 2,000 वोट जो फ़र्क़ु तां PTI जो कैंडिडेट हितां हारियो, जॾहिं त आज़ादु उम्मीदवार ज़ुबैर अहमद साहब 2,149 वोट खणी 3 नंबर ते हुयो। साॻी रीति PS 85 दादू ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी हुई ऐं टोटल 22 उम्मीदवार हुआ जिन ते हिसो वरितो हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पीर मुजीबुल हक़ 47,378 वोट खणी कामयाब थियो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो आशिक़ अली 26,776 वोट खणी सघियो, खेसि शिकस्त मिली। आज़ाद उम्मीदवार आसिफ़ नवाज़ 2,683 वोट खया आहिनि ऐं 3 नंबर ते हुयो। PS 86 जी पाण ॻाल्हि कयूं त इते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद गुलाम शाह जिलानी 43,691 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बंदा अली लगारी 38,756 वोट खणी 2 नंबर ते हो, खेसि शिकस्त आई। सो इशफ़ाक़ मलिक साहब जेके आहिनि धरती TV दादू जा रिपोर्टर उहे बि हींअर सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। इशफ़ाक़ पाण ॻाल्हि ॿोल करायूं इलेक्शन जे हवाले सां ऐं 18 में दादू में क़ौमी असेंबली जो जेके 2 तक आहिनि उते छा सूरत हाल रही पंहिंजे नाज़रीन खे असीं ॿुधाए चुका आहियूं ऐं सूबाई तकनि ते छा सूरत हाल हुई। हाणे पाण अचूं था इलेक्शन 2024 जे हवाले सां त जेको क़ौमी असेंबली जा ही 2 तक हुआ 2018 में NA 234 ऐं 35। पहिरियों त ॿुधाइजो NA 234 जो जेकॾहिं नंबर तब्दील थियो आहे त हाणे उहो छा आहे ऐं पहिरीं असां ॾिठो त इरफान अली लगारी साहब जेके पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुआ उन्हनि खे कामयाबी मिली हुई, 95,000 उन्हनि वोट खया हुआ ऐं लियाकत जतोई बि जेके आहिनि सो सुठा वोट खया हुआ 82,658। सो हींअर कहिड़ियुनि पार्टियुनि जा उम्मीदवार हिन तक ते मैदान में लथल आहिनि ऐं मुक़ाबिलो कीअं पियो थिए? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको तकबंदियूं तब्दील थियण खां पोइ दादू में जेको 228 ऐं मेहर ऐं कैंछा जेको ॿुधाए थो वञे उहे 227 NA आहिनि। हिन महिल जेकी दादू ज़िले में जेकी सूरत हाल आहे न पहिरीं मूंखे करेक्ट कजो 234 जेको हाणे उहो घणो थी वियो आहे 227 28 दादू वारो जेको दादू जोही वारो आहे उहो 228 ऐं जेको जोही मेहर वारो आहे उहो 227 थी वियो आहे हिन महिल। ठीकु आहे।
उन खां पोइ हिन महिल जेका दादू में सूरताल आहे पीपुल्स पार्टी खे त वॾी अक्सरियत 2018 में मिली हुई। हिन महिल बि जेकी पीपुल्स पार्टी में ताज़ा माण्हुनि जिन शमूलियत कई आहे उन्हनि पाण आज़ादु उमेदवार तौरु फार्म भराए वरिता आहिनि। हिन महिल जेको दादू में जेको मुक़ाबिलो आहे उहो GDA अॻुवाण आहे दादू जोई ते करीम अली जतोई ऐं मेहर ऐं केनशा ते जेको आहे उहो लियाकत अली खान जतोई उन्हनि पंहिंजा क़ौमी असेंबली ते फार्म भराया आहिनि। हिन महिल दादू में आज़ादु उमेदवार बि मैदान में लथल आहिनि। ॿुधाए पवञे त PS 83 ते जेको सूबाई तक आहे उन ते अॻूणो जेको सूबाई सलाहकार आहे उन बि PP उमेदवार आहे सैयद साले शाह उन जे मुक़ाबले में हुन फार्म भराए वरितो आहे। इहो ॿुधाए थो वञे त पहिरियां डॉक्टर बंदली जेको हुयो उहो अवामी इता हिन जे PTI जे तरफ़ां सैयद साले शाह सां मुक़ाबिलो कयो हो। उन खां पोइ उनखे पीपुल्स पार्टी में शमूलियत कराई वई हुई ऐं उहो सूबाई सलाहकार रहियो वॾे वज़ीर जो। हिन महिल हुन आज़ादु तौरु पंहिंजो फार्म भराए वरितो आहे। हिन महिल जोही दादू मेहर ऐं केनशा ते जेका पीपुल्स पार्टी जेका उमेदवार नामज़द कया आहिनि उन्हनि सां जे मुक़ाबले में GDA जेका अॻुवाणा आहिनि उन्हनि जो मुक़ाबिलो थींदो। जी अच्छा, GDA जो उम्मीदवार उहे ई आहिनि न जेके जतोई फैमिली सां तालुक़ था रखनि या जेके ॿिया के माण्हू आहिनि उहे बि GDA में आया आहिनि त उन्हनि जी का उते जेकॾहिं वोट बैंक ॾिसिजे त केतिरो आहे? जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त GDA जेको PS 82 जे तक ते उमेदवार आहे उहो सैयद आशिक़ अली ज़ौर आहे जंहिंजो ज़ौर बिरादरी सां तालुक़ आहे। उनखे टिकट ॾिनी वई आहे। जोही ते जेको आहे सैयद इमदाद लिगारी आहे उनखे टिकट ॾिनी वई आहे ऐं मेहर ऐं केनशा जो जेको तक आहे उहो लियाकत अली खान जतोई पाण उन ते इलेक्शन वेड़ी रहियो आहे। जी अच्छा, असांखे जेके सूबाई तक आहिनि उन्हनि जो थोरो मुख़्तसिर ॿुधायो त नई तकबंदीअ खां पोइ 2018 में जेके PS 85 86 ऐं 87 हुआ यानी जेके चारई तक सूबे जा हुआ उन्हनि जी छा नंबरिंग वग़ैरह चेंज थी आहे? जी बिल्कुलु जिथे दादू वारे दादू जोही मेहर ऐं केनशा जा जेकी तक हुया उन्हनि ते बिल्कुलु उन्हनि ते नंबरिंग चेंज थी आहे। जेको PS 84 हुयो ऐं 85 हुयो 86 ऐं 87 आहे उन्हनि जी नंबरिंग हिन महिल जेको दादू जो तक आहे उहो PS 82 आहे। जोही जो PS 83 आहे। PS केनशा जेको आहे उनजो आहे 80 आहे ऐं मेहर जो 81 आहे उनजो नंबरिंग चेंज थी आहे। जी अच्छा, हिन भेरे कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार मैदान ते आहिनि? पोइ भेरे जेकॾहिं पाण ॾिसूं त जतोई साहिबान जन आहिनि जेके आहिनि उन्हनि हिकिड़ो सुठो टफ टाइम ॾिनो हुयो पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे। पाण जेकॾहिं पुराणे PS 84 जी ॻाल्हि कयूं फयाज़ अली बुट साहिब जे अगेंस्ट सदाकत अली जतोई बीठा PTI जा जेके 2000 वोटनि तां हाराए विया त हाणे छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांखे इतमाद जोगा ज़रिया इहे ॿुधाइनि था त PS जेको मेहर वारो आहे उन ते लियाकत अली खान जतोई उनजे करे PS जो फार्म भरायो आहे त खेसि GDA जे तरफ़ां इहा पक आहे त जॾहिं हुनजी इलेक्शन में हू 112 थींदा त हुनजो चीफ मिनिस्टर जो उमेदवार आहे। इन जे करे हुन PS ते पंहिंजे भाउ खे टिकट ॾियण जे बदिरां पाण जेको आहे सो हुन ते इलेक्शन विड़ी रहियो आहे। दादू वारे तक ते पीर मुजीबुल हक़ जे साम्हूं जेको आहे सरदार आशिक़ अली ज़ौर फार्म भरायो आहे। PS 86 सैयद साले शाह PP जो उमेदवार आहे त उन जे साम्हूं जेको आहे उहो इमदाद अली लिगारी फार्म भरायो आहे। उन ई साॻी तक ते अॻु पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ जेको अॻूणो सूबाई सलाहकार हुयो सरदार बंदली लिगारी उन बि आज़ादु तौरु आज़ादु हैसियत में पंहिंजो फार्म भरायो आहे। उहो बि इलेक्शन विड़ी रहियो आहे। मेहर केनशा ते बि साॻी सूरत हाल आहे। उते GDA जा जेका उमेदवार आहिनि उहे मज़बूत उमेदवार पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में आहिनि। बाक़ी ॿिया जेकी आज़ादु उमेदवार आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता उन्हनि जो रिटायर थियण जो सिलसिलो जारी आहे। अॼु बि 4 ॼणा जेकी आहिनि उहे पीपुल्स पार्टी जी हिमायत में जीअं शाकिर खान शाहणी हो जीअं PS 83 ते सैयद साले शाह जीलानी जे साम्हूं फार्म भरायो पर अॼु वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह संदसि राजगाह ते पहुतो ऐं उन खां पोइ हू सैयद साले शाह जे हक़ में हथु खणी वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। नसीर साहब GDA जो उमेदवार आहे जतोई साहब। टोटल GDA ओवरऑल सॼी सिंध में 17 टिकट जारी कया आहिनि ऐं 17 टिकटनि खां पोइ जतोई साहब जेकॾहिं खटींदो त उहो GDA जो
CM लाइ उम्मीदवार हूंदो। न साईं, आउं मुस्कुरायो पिया, पर मूंखे यादि हुजे त महर साहब जेके हुआ हुनजो 2 या 3 सीटूं हुयूं परवेज़ मुशर्रफ जे दौर में वज़ीर आला हुननि जो थी वियो हो, ऐं अरबाब रहीम जी हिकिड़ी जेकॾहिं सीट हुई उहो बि वज़ीर आला थी वियो। पोइ ईअं थींदो आहे न, पोइ कंहिंखे केरु ताक़तवर थियूं जेकॾहिं MQM ते हथु रखनि थियूं, ॿियनि ते हथु रखनि थियूं, हिकिड़ो गॾाए सॾाए त ख़्वाब ॾिसण ते का पाबंदी न आहे। मुमकिनात जो देश आहे पाकिस्तान। यस, इट्स मुमकिनात जो देश आहे ऐं ख़्वाब ॾिसण ते का पाबंदी न आहे। हतमी फ़ैसिलो माण्हुनि खे करिणो आहे। अॼु जो जेको नाज़रीन असांजो प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे, ऐं इंशाअल्लाह हयाती रही त सुभाणे वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मुख़्तलिफ़ टकनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी ऐं जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन हूंदी उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।